PMPA मारवी राशिदी चयो आहे त सिंध हुकूमत मेरिट ते यकीन रखे थी। मेरिट जी बुनियाद ते ई नौकरी ॾिनियूं वेंदियूं। पीपल्स यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंस फॉर वुमन शहीद बेनज़ीराबाद जो चौथों कॉन्वोकेशन लतीफ़ हाल में थी गुज़रियो। PPMPA मारवी राशिदी प्रोफेसर कयूम मेमण, प्रो वाइस चांसलर प्रोफेसर शम्स शेख ग्रेजुएशन मुकमल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में डिग्रियूं विरायूं। उन मौके ते MPA मारवी राशिदी जो चवणो त PP हुकूमत जी तरजीह आहे त मेरिट जी बुनियाद ते इदारनि में नौकरियूं ॾिनियूं वञनि। यकीनन मेरिट जी अवलीन तरजीह है असांजी सिंध गवर्नमेंट जी असां हमेशा मेरिट जी ॻाल्हि कई है। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हमेशा इहो रहियो आहे त मेरिट खां सवा को गुज़ारो न आहे, पर हर जगह ते कुछ न कुछ इरेग्युलरिटीज़ हूंदियूं आहिनि। उन्हनि खे फेस करणु, उन खे सॉल्व करणु हुकूमत सिंध जी अवलीन तरजीह आहे ऐं इंशाल्लाह मेरिट ते ई जे बुनियाद ते माण्हू ईंदा ऐं इहे सभु मेरिट सां लाॻापियल जेके बि मसइला आहिनि उहे हल थी वेंदा इंशाल्लाह। शागिर्दाणियुनि जो चवणो त खेनि डिग्रियूं हासिल करण ते ख़ुशी थी आहे। हू नौकरीअ सां गॾु वधीक तालीम बि पढ़ाईंदियूं। हाल हिते असां गुज़ारियोसीं दुख सुख में ऐं हाणे असांखे पंहिंजो रिवॉर्ड मिलियो आहे। फीलिंग वेरी हैप्पी एंड ब्लेस्ड। फ्यूचर में इंशाल्लाह अॻियां फर्दर डिग्रीज़ कंदासीं, MPhil वग़ैरह PhD ऐं जॉब कंदासीं इंशाल्लाह। मां इलाही ख़ुशी महसूस थी कयां। मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो ॾींहुं आहे जो मां डॉक्टर थी आहियां, मूंखे डिग्री मिली आहे। मां इलाही ख़ुशि आहियां। अॻियां मैं MS कंदमि या MPhil कंदमि, अञा अॻियां बि पढ़ंदमि। वालेकुम सलाम अदा आयशा लगारी। डॉक्टर आयशा लगारी। अल्लाह शुक्र अॼु थी वियासीं फाइनली असां डॉक्टर। तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे। फ्यूचर जी ओवरऑल त का प्लानिंग न आहे। इरादो इहो आहे त स्कॉलरशिप ते ॿाहिरि किथे हली वञूं। थैंक यू। फिलहाल हाउस जॉब पई हले, हुन खां पोइ MS जो इरादो आहे। वाइस चांसलर पारां महिमान ख़ास MPA मारवी शाह खे शील्ड पिणु पेश कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।